मां आहियां मुंहिंजी मेज़बान शाज़िया करीम। प्रोग्राम टुगेदर वीकेंड में तारीख़ी तौर ते ही कॉलेज जेको आहे सो नोटिफाई थियो आहे 28 फरवरी 2012 ते। हिते 2 बोर्ड पहिरियों ऑपरेट कंदा, हिकिड़ो एस एम ला कॉलेज ऐं इस्लाम ला कॉलेज लाइ, ॿियो असांजे लाइ। हिन वक़्तु केतिरा स्टूडेंट्स हिते एनरोल्ड आहिनि? हिन वक़्तु 500 स्टूडेंट आहिनि। अगर मैं स्पेशली लॉ फील्ड की बात करूं तो उसमें निसाब में कुछ तब्दीलियां होती हैं या अभी तक उसी पैटर्न को फॉलो किया जाता है जो कि हम बरसों से पढ़ते आ रहे हैं? हाँ, कुछ सब्जेक्ट्स में रिपील होने के बाद नए सब्जेक्ट्स आ चुके हैं, जैसे कि कंपनी लॉ था। कानून तो मौजूद है, किताबनि में खोड़ शयूं असां पढ़ूं था। ॾिसो न, लॉ जे मुताबिक़ जेकॾहिं तव्हां ॾिसूं था त हर जगह ते लॉ वग़ैरह आहे, पर असल में सोसाइटीज़ जेके आहिनि उन सोसाइटीज़ में किन में तव्हां ॾिसो त उहा लॉ केतिरी मज़बूत आहे। लॉ एजुकेशन जी अहमियत केतिरी आहे, ख़ासि तौर ते हिन दौर में? लॉ जी डेफिनेशन इहा आहे जेको रेगुलेट करे पर्सन जे एक्शंस खे। आपको क्या लगता है, कुछ तब्दीलियां होनी चाहिए या जो आपको पढ़ाया जाता है, जो आपको सिखाया जाता है वो बेहतर है? प्रैक्टिकल एनवायरनमेंट, यू विल हैव गो टू द यूनिवर्सिटी और कॉलेज, उते टेस्ट पास कंदो, उते इंटरव्यू पास कंदो, वो मेरिट ठहंदो। ये जेका फील्ड आहे उहा केतिरी काराइती आहे? असांखे हिते घणो कुझु सिखण लाइ मिलियो आहे, ख़ुसूसन ते लॉ जे रिलेटेड असांखे मिलियो आहे।